कुदरती वसीलन सां मालामाल नारा तालुके खे ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ चूंडको वाया कोड बंगलो रोड टुटी तबाह थी वियो आहे। इलाइक़े में तेल गैस कंपनियुनि जी रॉयल्टीअ जे पैसनि मां ठहियल रोड बरसाती पाणीअ जे वहकरनि में टुटी पियो आहे। पाणीअ जी किरासिंग लाइ पुलियूं न ठहण सबबि बरसातियुनि जो पाणी रोड मथां किरास थियण करे रोड उखड़ी रहियो आहे। जॾहिं त गैस कंपनी जी रॉयल्टीअ जा पैसा बि DC खैरपुर जे अकाउंट में हुजण बावजूदि पुलनि जो कमु न करायो पियो वञे। हितां जे रवासिन सिंध TV न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त कोड बंगले वञूं था पिया त असांखे तमामु घणो हितां मुश्किलातूं जो मुंहुं ॾियणो थो पए। उन बाद में हितां डबल गाॾी क्रॉस नथी थी सघे ऐं काफ़ी न हितां जेका एक्सीडेंट ऐं हादसा थिया आहिनि। असां गवर्नमेंट खे अपील कंदा आहियूं त बराए महिरबानी असांखे रोड जेको आहे सुठो तमीर करायो वञे। अचूं था बरसाति जे करे तमामु इलाही घारा पइजी विया आहिनि, नुक़सान पइजी विया आहिनि ऐं एक्सीडेंट जो अंदेशो आहे मोड़ में ई आहे। हाणे बस वारनि खे अपील था कयूं तव्हांजे थ्रू त इन्हनि खे जल्दीअ में जल्दी ठाराइनि, न त तमामु घणे एक्सीडेंट ऐं नुक़सान जो अंदेशो थींदो। जी सावण जूं बरसातूं पयूं आहिनि, उन बरसातुनि दौरान ही जेके रोड के वॉश आउट पिया आहिनि, उन में जेके बि मुसाफ़िर आहिनि उन्हनि जूं जेके गाॾियूं अचनि जूं तक़रीबन हिकिड़ी गाॾी जॾहिं क्रॉस थिए थी त ॿी गाॾीअ खे बीहणो थो पए। अगरि जेकॾहिं कोई अणवाक़ुफ़ माण्हू आहिनि उन में के हादसा बि पेश थी चुका आहिनि, के थींदा बि सही जगह जहिड़ी। अस्सलामुअलैकुम। रोड का बहुत बुरा हाल है। हम कराची से आ रहे हैं, पूरा कराची का सफ़र एक तरफ और जो इस रोड का सफ़र है वो मतलब कि इतना लंबा हो जाता है। जो रोड की कंडीशन है जगह जगह से टूटा हुआ है और गाड़ियों का भी मतलब बहुत नुकसान होता है इसमें आने जाने में। रोड की थोड़ी मरम्मत कराई वने ऐं ॿियो जेके पत्थरनि जी आहे नी इनखे सही सराह रिपेयर कयो वञे, माने इनखे पको कयो वञे, ज़बरदस्त कयो वञे। 150 हीअ हालत रही बि रोड सां। तव्हां हितां जे रवासिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन इमरान अली मल्हाह सां गॾु ख़ालिद मल्हाह, सिंध TV न्यूज़।